अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी हिन वीडियो में असां तव्हांखे सिंध जे मौसम बाबति अपडेट ॾींदासीं। त वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा रहंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। त सिंध में हलंदड़ सामूंडी हवाउनि में 16 जून खां काफ़ी कमी अचण जा इम्कान आहिनि, जंहिं सबबु सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गर्मीअ में इज़ाफ़ो थींदो। बरसाति 15 जून खां उत्तर सिंध में बरसातुनि जो सिलसिलो दाख़िल थींदो, जंहिं सबबु उत्तर सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवाउनि सां हल्की किथे दरमियानी बरसाति जा इम्कान आहिनि। 17 जून खां बरसातुनि जो सिलसिलो सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फैलिजी वेंदो, जंहिं सबबु सिंध जे उत्तर, ओलह, ओभर ऐं विचोली सिंध ऐं ॾखण सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जा इम्कान आहिनि। वधीक अपडेट लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं तव्हांखे ईअं विच में असां इन चैनल ते मौसम बाबति अपडेट ॾींदा रहंदासीं। त महिरबानी तव्हांजी।